नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त टैक्स आमदनी में इज़ाफ़ो न थियो त IMF सां आख़िरी प्रोग्राम न हूंदो। हलंदड़ महीने IMF सां स्टाफ लेवल मुआहिदे जो इम्कान आहे। शयूं ॿाहिरां घुराइण ते भाड़नि सबबि कर्ज़नि जी अदायगी लाइ कर्ज़ वठणो पइजी रहियो आहे। माण्हू रिश्वत, करप्शन ऐं हीसाइण जे ख़ौफ़ सबबि FBR खां ॾिनल आहिनि। कराची में दहशतगर्दी हथां शहीद DSP जो CTD जो DSP अली रज़ा मीठी मां हवाले। जनाज़ नमाज़ में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, IG सिंध, DG रेंजर्स ऐं ॿियनि जी शिरकत। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में पुलिस वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं आहिनि। अली रज़ा जे क़ातिलनि खे क़ानून जे कठड़े में आंदो वेंदो। अमन अमान लाइ संदसि क़ुर्बानी कंहिं बि सूरत में ज़ाया न थींदी। तवानाई वारे शोबे में $5 अरब जी सीड़पकारी आणण लाइ कमेटी क़ाइम। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ 18 रुकनी आला सतही कमेटी खे 12 अहम तरीन टास्क ॾेई छॾिया। नाइब वज़ीर आज़म इसहाक़ डार जी सरबराही में क़ाइम कमेटी खे 3 हफ़्तनि में रिपोर्ट जमा करण जी हिदायत। पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज जी इमारत खे ख़ौफ़नाक बाहि। फायर ब्रिगेड जी टीम 1 कलाक जी जिदोजहद खां पोइ बाहि ते ज़ाब्तो आंदो। ट्रेडिंग बहाल। पंजाब जे अॻूणे वॾे वज़ीर परवेज़ इलाही संदसि पुटु ऐं नुंहुं जो नालो पासपोर्ट कंट्रोल लिस्ट मां कढण जो हुकुम। दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो आहे त वफ़ाक़ी सरकार परवेज़ इलाही ऐं ज़ारा इलाही जो नालो गैर क़ानूनी तौर PCL मां शामिल कयो वियो। तहरीक इंसाफ़ अॻवान शामूद कुरैशी रावलपिंडी जी अडियाला जेल खां लाहौर मुंतक़िल। लाहौर जी अदालत में 9 मई वाक़िअनि बाबति केस जी ॿुधणी थी रही आहे। ज़राअत खाते खे नवनि फसलनि जी तरीक़ेकार ते पंहिंजूं सिफ़ारिशूं तयारु करण जी हिदायत। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठि मुख़्तलिफ़ खातनि जो इजलास। आबपाशी वारे सूबाई वज़ीर जाम खान शोरे, मोहम्मद बख्श महर, नजमी आलम ऐं ॿियनि जी शिरकत। स्ट्रीट एनिमल्स जो जिनाह रोड ते क़ाइम अस्पताल में इलाज यकीनी बणाइण जी हिदायत। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त बरसाती बोर्ड सबबि ज़रई मईशत खे तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे। ज़रई शोबो 70 सैकड़ो आबादी खे रोज़गार फराहम करे रहियो आहे। बहिराड़ियुनि खे गुरबत मां छुटकारो ॾियण लाइ ज़रई शोबे खे जदीद करणो पवंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जे 1 ॾींहं जे दौरे ते कोयटा आमद। वज़ीर आज़म अमन अमान बाबति इजलास जी सदारत कंदो। 29,000 ट्यूबवेलनि जे सोलर जी मुंतक़िली वारे मनसूबे जो इफ़्तिताह पिणु कंदो। शहबाज शरीफ़ मुस्लिम लीग नून अॻवान सां बि मुलाक़ातूं कंदो। चक वेझो पुराणे तकरार तां फायरिंग, नौजवान क़तल। हथियारबंदनि गोलियूं हणी नौजवान पपन उर्फ पप्पू महर खे क़तल करे छॾियो। अॻूणे तहलके नाज़िम ऐं GD अॻवान ख़ुदा बख़्श दर्स जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी लाइ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाज। सांगड़, मिठी, टंडे, अलियार, ढोरे नारे, डहरकी ऐं छाछरे में एहतिजाजी मुज़ाहिरा। अॻवाननि जो चवणु आहे त हाजी ख़ुदा बख़्श दर्स जो क़त्ल दहशतगर्दी आहे। हफ़्तो गुज़रण बावजूदि पुलिस क़ातिल गिरफ़्तार न थी सघी आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगार मुसलसल सरापा एहतिजाज। बाकराणी में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतिजाज मुज़ाहिरो। मुंहिंजे दड़े रोड ते धरणो। गोलार्ज में पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो एहतिजाज मुज़ाहिरो। फाज़ल राऊ चौक ते धरणो।
चैंपियंस ट्रॉफी की शुरुआत 19 फरवरी ते कराची में पाकिस्तानी न्यूजीलैंड विच में मैच सां थींदी। 20 फरवरी ते लाहौर में भारत और बांग्लादेश विच में दंगल थींदो। 21 फरवरी ते कराची में अफगानिस्तान और ॾखण अफ्रीका की मैच थींदी। 22 फरवरी ते लाहौर में ऑस्ट्रेलिया और इंग्लैंड जूं टीमूं आम्हूं साम्हूं थींदियूं।